धरती ते डायनासॉर जे वजूद जूं शाहिदियूं तक़रीबन 7 ई खंडनि मां मिलियूं आहिनि। मिलियल ढांचनि मां करोड़ें साल अॻु धरती ते रहंदड़ इन जानवर जे वजूद ऐं फना तोड़े इन नस्ल जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि बाबति केतिरियूं ई वज़ाहतूं कयूं वयूं आहिनि, जिन खे डायनासॉर बाबति हिन वक़्त ताईं जी हतमी तारीख़ सम्झियो वेंदो आहे। पर माहिरनि हिकु भेरो ॿीहर हेलमिट जहिड़े मथे वारे किक बॉक्सर डायनासॉर जे अहिड़े नस्ल खे ॻोल्हे लधो आहे जेको अॻु कॾहिं बि न ॾिठो वियो हो। नओं मिलंदड़ डायनासॉर 2 टंगुनि ते हलंदो हो, जंहिंखे पीकेसेफेलोसार्स जो नालो ॾिनो वियो आहे। खुशकिस्मतीअ सां वॾो ऐं साबित ढांचो मिलण जे करे इन क़िस्म जे डायनासॉर जो 3D मॉडल बि तयारु कयो वियो आहे। इन डायनासॉर में अॼु वारे कैंगरू जियां लतुनि ऐं मुकुनि सां विहण समेत मथे सां टकर हणण जी सलाहियतुनि जे करे माहिरनि इम्कान ज़ाहिर कयो आहे त इहो उन दौर जो वेढ़ाक जानवर हो।